अस्सलाम वालेकुम या अली मदद मां आहियां महर फ़क़ीर। हिन वक़्तु जाम शरीफ़ खां वापसि आयो आहियां। दादा भाई सीमेंट फैक्ट्री ते बीठो आहियां, जिते ही रस्ते ते अलम पाक लॻल आहिनि। माशा अल्लाह, तमामु बहितरीनु नज़ारो। हीउ रस्तो हेॾां कराची तरफ़ वञे थो, हीउ ट्रालो हैदराबाद तरफ़ वञे थो। असां जुमे ते कराची खां निकिता हुआसीं, हैदराबाद रनी कोट हज़रत अवैस करनी जी मदार खां थींदा राति जामशर में रहियासीं। अॼु सुबुह जामशर खां निकिता आहियूं, वञूं पिया वापसि घर कराची। सो हिते पहुतासीं, दिलि चयो त अलम पाकनि जो बि पंहिंजे चाहींदड़नि खे दीदार कराइजे। सो हीअ अलम पाक लॻल आहिनि, तमामु ख़ूबसूरत नज़ारो आहे। माशा अल्लाह, अल्लाह ताला सभिनि जूं उमेदूं पूरियूं कंदो। दिलि दुआ में यादि कजो। अस्सलाम वालेकुम या अली मदद महर फ़क़ीर, दादा भाई सीमेंट फैक्ट्री। अॼु ॾींहुं आचर, तारीख़ 3 महीनो 3 2024। ख़ुदा हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम या अली मदद।